बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अॼु असीं सबक़ टियों पढ़ंदासीं। असांजो नबी सॻोरो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। असांजे नबी सॻोरे जो नालो हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह ख़ातमुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तर्जुमो: हज़रत मुहम्मद अल्लाह ताला जो रसूल आहे ऐं अल्लाह ताला जो आख़िरी नबी ऐं रसूल आहे। संदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं संदन आल ऐं असहाब सॻोरो नज़रानहम अजमईन जे मथां अल्लाह ताला जी रहमत ऐं सलामती हुजे। पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह साईं जा आख़िरी नबी आहिनि। पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके शरीफ़ में ॼावा। संदन वालिद जो नालो हज़रत अब्दुल्लाह ऐं अमर जो नालो हज़रत बीबी आमिना आहे। पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नंढे हूंदे खां ई सुलक्षणा, सचारा ऐं ईमानदार हुआ। अल्लाह साईं मथां क़ुरान शरीफ़ लाथो। क़ुरान शरीफ़ अल्लाह साईं जो आख़िरी किताबु आहे। पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह हिकु आहे, नमाज़ पढ़ो, माउ पीउ जो चयो मञो, वॾनि जो अदब करियो, नंढनि सां प्यारु करियो, पाड़े वारनि सां सुठा हलो, इल्मु पिरायो ऐं सचु ॻाल्हायो। हाणे असीं इन सबक़ जा जेको आहे त सवाल जवाब पढ़ंदासीं। पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो छा आहे? ॿार खे हिन जो जवाबु ॾियणो आहे, हुनखे सम्झाइणो आहे। हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत मुहम्मद जी जेका माना आहे उहा वाखाणियल, तारीफ़ कयल। ॿियो सवाल आहे, पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किथे ॼावा? ॿ लफ़्ज़नि में हुनजो जवाबु ॾियणो आहे, मके शरीफ़ में। नंढड़नि ॿारनि खे आसानी थिए जवाबु ॾियण में, त मके शरीफ़ में ॼावा। साईं जन मके शरीफ़ में ॼावा। पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वालिद जो नालो ॿुधायो। जवाबु सम्झंदासीं, हज़रत अब्दुल्लाह। नबी साईं जन जे वालिद जो नालो हज़रत अब्दुल्लाह आहे। पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अमर जो नालो ॿुधायो। अमर जो नालो जवाबु ॾींदासीं असां, हज़रत बीबी आमिना। अहिड़े तरीक़े सां ज़बानी ऐं सुवाल जवाब ॿारनि खे जेको आहे त यादि कराइजनि। जीअं ॿार उन सुवाल खे ॿ लफ़्ज़नि में सम्झी करे ॿ लफ़्ज़नि में जवाबु ॾेई वञे। जिते पहिरियों सुवालु आहे त ॿुधायो त पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो छा आहे? त जीअं ॿार खे इहा ख़बर पए त नबी साईं जो, असांजे नबी साईं जो जेको इस्म शरीफ़ आहे, नालो आहे, उहो हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे।
अहिड़ी तरीक़े सां ॿिया जेके बि सुवाल आहिनि उन्हनि जा जवाब कोशिशि करे ॿार खे 2-3 लफ़्ज़नि में जे असां सेखारींदासीं त उन्हनि खे आसानी थींदी जवाबु ॾियण में ऐं उन्हनि खे उहे यादि बि रहंदा।